छदम छपरे डुली छदम देह पसो पसो वड़ वतन जा वड़की अची वेह सजण ई साणी है के अणासी विसरे हेफ तनी के होए वतन जने विसारे। दोस्तों असी अज हमल डंड ते पहुता आहियूं जेकी असांजी तंज़ीम आहे सियासी तंज़ीम आहे उहा यूथ पार्लियामेंट आहे जेकी केनशा में सिर्फ़ु नौजवान जो साथ आहे। यूथ पार्लियामेंट जो हिकिड़ो ई मक़सदु आहे उहो सियासी बैकग्राउंड आहे। असां अॼु हिन हमल डंड ते पहुता आहियूं जंहिंमें असांजो हिकिड़ो ई मौक़ुफ़ आहे त असांजो केनशा यानी MRD तारीख़ जो शहर असांजी MRD जो असीर उन खां पोइ केनशा जूं तारीख़ी वर्कनि में तमामु वॾियूं कुर्बानियूं आहिनि पर असांखे दुख ऐं अफ़सोस ऐं सदमा ऐं अहज इहे मिलिया आहिनि त असां टियों दफ़ा बि ॿुॾण जे मरहले में आहियूं। इहा हिकिड़ी वॾी केनशा शहर सां नाइंसाफ़ी। असां जीअं ॾिसो असां अॻ में असीं एतिजाज छो था कयूं इन जो मक़सदु छा आहे। इन असां एतिजाज जो मक़सदु इहो आहे त असांजो शहर खैरपुरनाथन शाह जेको आहे उहो बचे जंहिंमें असांजा जेके बि दोस्त आहिनि जिन्हनि जो असांजो शहर मुकमल हिकु लख खां वधीक आबादी रखंदड़ शहर सिटी शहर तव्हां सिंध जा जेके बि शहर ॾिसो पर शहर न आहिनि ॿुॾंदा ॿराड़ी ॻोठ ॿुॾंदी आहे पर असांजी खैरपुरनाथन शाह सिंध जो वाहिद शहर आहे जेको ॿुॾंदो आहे। इहो हाणे टियों भेरो बि उन्हनि हिकिड़ो मनसूबो जोड़े छॾियो आहे त असां फंड खाईंदासीं असीं केनशा खे वरी ॿोड़ाईंदासीं। उहो छाजे करे उनजो सबबु छा आहे जॾहिं बि असांजो पाणी हितां खां अचे थो हमल डंड खां यानी प्राइवेट डैम जेके हथरादू डैम ठाहिया विया आहिनि उहे उन्हनि खे ज़रई ज़मीन खे आबाद करण जे लाइ बि इस्तेमालु कनि था पर अफ़सोस इन ॻाल्हि जो चवणो थो पए त उन पाणी खे छा था कनि स्टोर था कनि। उहो पाणी जीअं स्टोर था कनि त पाणी जेको आहे फ्लो प्रेशर पैदा करे थो जॾहिं प्रेशर पैदा थिए थो त पोइ उहे बंद जेके आहिनि उहे अज़ ख़ुदि टुटी था पवनि जंहिंजे नतीजे में असांजो शहर खैरपुरनाथन शाह ऐं मेहड़ ऐं उन जे आस पास जेके बि ॻोठ आहिनि उहे मुकमल पाणी हेठि अची वञनि था। इहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे। सिंधी क़ौम हमेशह इहो ई पैगाम ॾिनो आहे उन हमेशह मुज़ामत कई आहे जिदोजहद कई आहे उहा हक़ सच जी जिदोजहद कई आहे। असीं बि यूथ पार्लियामेंट जा दोस्त जेके बि आहियूं असीं बाक़ी इहो पैगाम था ॾियूं दोस्तनि खे असां जेके नौजवान आहियूं असीं नौजवान गॾिजी करे केनशा जी पुर असां तहरीक हलाईंदासीं ऐं तहरीक हलण खां बावजूदि असीं हर हिकमत अमली जोड़े करे असीं केनशा शहर खे बचाईंदासीं। असांजी कोशिशि इहा आहे त असांजो शहर बचे ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असांजो हर मज़लूम बचे। इहा ई असांजी केनशा जी मज़लूम हर माण्हू जी राय आहे। ऐं असांजो MPA साहिबु आहे MNA साहिबु आहिनि उहे चुप ख़ामोश आहिनि असेंबलियुनि में वॾा अहवाल करे था वञनि लेकिन उन्हनि ते अमल कोन थो थिए। हितां जा सियासी जेके माण्हू आहिनि असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि शायदि नाहिल आहिनि नाहिल न चवां त ॿियो छा चवां छो जो उहो असांजो केस नथा रखनि टियों भेरो असांखे ॿोड़ाइण जी कोशिशि में आहे। इहो हिकिड़ो असांखे इंतिहाई ॾुख थिए थो ऐं नौजवान जे हर हिकु नौजवान जे ॿुढे पोड़े में इहा दिलि में कावड़ आहे इहा हिकिड़ी फितरत आहे जेकी असां शो कयूं था पर असां इहो सभु मसइलो सियासी मसइलो सम्झूं था असीं इहो मसइलो सियासी तरीक़े सां हल कंदासीं। इहा खैरपुरनाथन शाह जी अवाम जो मुसलसिल अज़म आहे ऐं असांजी यूथ पार्लियामेंट जो इहो अज़म आहे असीं नौजवान गॾिजी करे बीह करे असीं केनशा खे बचाईंदासीं। बाक़ी छुटियल कारतूस वांगुरु इहे कमु कोन कंदासीं जेके असां ॿिनि रुपयनि जे करे विकामजी वञूं। असांजो कमु इहो आहे असांजो अज़म इहो आहे त असां पंहिंजे शहर खे बचायूं ऐं असांजो फ़लसफ़ो इहो आहे जिदोजहद आहे उन जिदोजहद जो ॿियो नालो यूथ पार्लियामेंट आहे। हक़ मौजूदु जी सिंध जी